supports Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई चिलकड़ी दिल थी चए त गोडो खोरे उपतो कारतूस ठोके पर छा कया अदा ॾितल झलियो आहे कादू शादू मां ते इश्क कयो आहे सिर्फ मिठल सां बाक़ी तो मूंसां छा कयो उहो इश्क न हो बाक़ी छा हो न जी वे लारा लपा हुया वो लालच हुई तू त लायक भी इन जे ही आहीं तहां दुनिया के फुरियो ऐं असां वरी तहां के पंहिंजी भाउ ऐं भाॼाई समेत सेर आहे न मां पंहिंजी माउ ऐं मामे समेत सवा सेर आहियां ॻाल्हि कहिड़ी बि हुजे पर अव्हां हाणे कोन बचंदो गैरत मुंहिंजे गोॾनि ते चढ़ी आहे हाणे रुगो मगज़ ताईं पहुचे पोइ ॾिसजो तव्हांखे कित कितायूं कढी खिलाए खिलाए मारींदोसां अरे ओ कादू तू गैरत जी ॻाल्हि तो करे हाँ मां भायां थी तो उहा आई हुई पर तू जो बाहर ॾितल आहे न उन जो फोटो ॾिसी मोटी वई चवे पई ॾितल में काने का कादू में कढाईंदस अरे रे मूं चिलकड़ी के भॼायो न आहे मूं त चिलकड़ी के बचायो आहे कलुअ जे कहर खां हा कादन मां इए न आया भुली मां मजबूरीअ में घर चढ़ियो त मां न मिठल बस बस का बि सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न आहे ए सफ़ाई ॾिबी न आहे सफ़ाई कबी आहे उहा त तव्हां वटि आहे ई कोन्हे टे महीने था वेझो धपीरा मिठल चिलकड़ी जो तोसां चाहे तॾहिं तो ये लफ़्ज़ ॿुधाए ऐं तॾहिं तो बर्दाश्त कए न त ख़बर थी मां तोसां छा कयां अरे तूं छा करी आहे मां छा कयां मां रोई रोई किन गया मूंखे ख़बर आहे मुंहिंजी चिलकड़ी कोन थींदी काॾे थो वञी पुट मूं त तोखे जोर में पे ॻोल्हियो तूं त मूंखे हिते गाह में मिली अड़े जॾहिं व्याज पे वरितो तॾहिं मूंखे पे ॻोल्हियो हाणे वापसीअ जे लाइ वरी मां तव्हांखे पर्सनल वलू ॻोल्हींदो थी छा पुट पूरा पैसा हिन गाह में हिते मूंखे ॾे ऐं उहे पैसा इंट्रेस्ट समेत माना व्याज समेत मूंखे हित जो हिते खपनि काज असां गरीब कहिड़ो काज कंदासीं असां गरीब माण्हू पापनि में पूरा आहियूं हाँ जेॾी महिल पुट व्याज पे वती ओॾी महिल तूं ॿोड़ो कोन आहे ॿई कन ये गॾ वांगुरु उभा आहे हाणे हीअ पुट ॿोड़ो थी वियो आहे पोड़ो कोन हा तोखे ख़बर आहे कुराड़ो उठ ॿका वठले मां त हाणे बि शादीअ जी तलाश में आहियां अथव का ए मां पाण शादी यानी मैरिज जे चक्कर में लॻो पियो आहियां भला ॻाल्हि ॿुध अथव मंडी संडी कंडे हिकिड़ी कंडी सोबुज़े में ॾेई छॾीसीं ए बोड़ा मां तव्हां मां कीअं अची फाथुसि अॻिते मां तव्हांखे व्याज जो हिकिड़ो रुपयो बि कोन ॾींदुसि पहिरीं तव्हांजी पुट मां DNA टेस्ट कराईंदुसि पोइ तव्हांखे मां व्याज ॾींदुसि इंट्रेस्ट समेत काज न बा काज ते मां कोन तो व्याजी जो काज केरु खाईंदो मां कोन ईंदुसि तो व्याजीअ जो बद कुत्ता खाइनि सो बि मरी पवनि मां त तुंहिंजी धप ते ई मरी वेंदुसि अरे मूं तौबा कई मूं ज़ारी कई मूं कीसी कई तव्हांखे व्याज ॾियण ऐं वापसि वठण खां जेकॾहिं मां तव्हां जहिड़नि ॿटनि ॿोड़नि खे व्याज ॾिनो मां त गूगो थी वेंदुसि पोइ कंदो महिरबानी व्याज माफ़ करण जी महिरबानी मुरागी मूंखे ॿुड़ी ॾेई सुठो थियो जे तारीख़ में 10 रुपया मिलिया मासी सेठियाणी ही तो वारो भा जेको वल्लू आहे न उहो काइनात जो आखिरी बेस्तो आहे उहो बि बेस्तो नंबर 1 तू समझी थी न इन ॻाल्हि खे समझ बाक़ी रहियो चिलकणी जो मसइलो तू मां आहीं तू दर्द रखी थी चिलकणी वेचारी अलाए कहिड़नि हालनि में हूंदी चिलकणी हालनि में कान्हे
बांधी भैया चाचन सां मिलण पर इहो तो वारो भा वलू पियो त चिलकणी वई काठियुनि ते न काठियूं काठियूं हा हा ओ बांधीअ में जंग आ न उतां काठियूं करण वई आ मश्करनि जे ॻोठ मां वई आ बांधीअ काठियूं करण हे रता अलाए कहिड़ो जंग आ नओं फुटो आ छा ओ अकुल जा चरिया चाचन सां मिलण वई आ अच्छा अच्छा चाचन सां मिलण वई आ हा भली बोए खे छक पइजी वियो आहे पक सां त चिलकणी घरऊं निकिरी वई आहे ॻाल्हि में गड़बड़ आहे ज़रूर को चक्कर आ मासी सेठियाणी मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थिए त चिलकणी वई आहे हाला मां वई आहे बांधीअ काठियूं करण इहो असांजो ज़ाती मामलो आहे तूं सम्झी छा कंदे हा तूं पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए ऐं हितां हल निकुर मां तव्हांखे सलाह ॾियण आयो हुउसि त कल्लूअ खे चिलकणी जो संग न ॾियो संग जे बसि ॾोकड़ ॾियोसि अजायो पंहिंजी धीउ सां गॾु इन सुरीली ऐं पावली जी ज़िंदगी में बर्बाद न कयो ॻाल्हि त मूं सिधी सही सुठी कई थी पर ॻाल्हि इहा आहे त असां पैसनि वठण वारनि मां आहियूं ॾियण वारनि मां न आहियूं मुंहिंजो कमु अव्हांखे सम्झणु वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे तुंहिंजो कमु थी वियो न हा हाणे हल उथ पेर ड्राए इज़त थी करे अलाए बेइज़ती थी करे पर ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि चयो थो वञा कल्लूअ खे संग न ॾिजो ॾोकड़ ॾिजो ॾोकड़ हा मुंहिंजी शादी जूं तयारियूं तोखे मूंखे करणियूं आहिनि ऐं सुभाणे वञ वठिया दुल्हन खे अहिड़ो वाजो कनि कि सॼे मश्करनि जे ॻोठ खे ख़बर पए त कल्लूअ जी शादी आहे घणनि जा अंदर साड़ियूं कल्लू अॼु ई वञा थो मंगणारनि खे वठी थो अचां 8 ॾींहं अॻु में ई न दर ते ढोल वॼंदा अड़े नूरा निभागा 8 ॾींहं वॾा आहिनि मां त चवां थो अॼु ई चिलकणी खे निकाह करे वठी अचां शादियूं रोज़ रोज़ न आहिनि थींदियूं क़िस्मत सां जोड़नि सां मिलंदा आहिनि मोला तुंहिंजी आस पुॼाई आहे मामा तुंहिंजी बि शादी धाम धूम सां थींदी नूरा इहो वलड़ू बि कल्लूअ सां थो रांदि खेॾे अहिड़ी रांदि हई धमास यादि कंदो अड़े नूरा अॼु ताईं जुआ में कल्लूअ खटियो आहे न मामा हो जमालो वाह जमालो हो मुंहिंजो दादू वारी पुल ते हो जमालो जेको सखर वारी पुल ते हो जमालो हो जमाला वाह जमालो बस कर अरे तू वरी किथां छुड़ी आयो आहीं वलो केसी ते कल्लूअ खां लाल लिकाईंदे जे कान तो ॻोठ वारनि खां ॻाल्हि लिकाई आहे इन ॻाल्हि जी सॼी मूंखे ख़बर आहे न रुगो ख़बर अथमि पर अरे चवी छा थो चिबरा मथो फिरियो अथई चरियो धतूरो पी आयो आहीं हा पुटवा ॻाल्हि त ईअं थो करी तोखे का ख़बर ई न आहे हाणे ॻाल्हि ॿुध मिठल ऐं चिलकणी इहे ॿई मुंहिंजे कब्ज़े में अथई जेकॾहिं न इज़त बचाइणी अथई 2 लाख रुपया कड़ा कर न त चुमन ऐं ईदन खे ॿुधाए छॾींदोसांइ अरे कातन हे परोलियूं न ॾे स्ट्रेट ॻाल्हि कर माना सिधी ॻाल्हि कर भलू केतिरो लिकाईंदे चिलकणी मिठल जे मामले खे जेकॾहिं मञी थो त ठीकु आहे न त 2 लाख रुपया मूंखे कल्लू बि ॾींदो अरे छोरा सच थो चवीं छा ॿियो न त यार तूं हिकिड़ो कमु कर मूंखे 2-3 ॾींहंनि जी मोहलत ॾे सेठियाणीअ सां सलाह कयां 2 ॾींहं मोहलत अथई 3 ॾींहं तूं मूं वटि पाण ईंदे सम्झी वे या सम्झाए समझियुसि अंडरस्टैंडिंग समझी ठीकु आहे 2 ॾींहंनि खां पोइ मिलंदासीं मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई अदावलू इहो कादन अथई नांगन जो खाधल वरी पैसा थो घुरे पियो चइबो त ख़बर वारो आहे न अरे ॻाल्हि त ईअं करे वई ॼण गुड़ खाई छॾी एकादा दफ़ा चयो त मां त गुड़ घटि खड़ वधीक खाईंदी कर त दिमाग़ तुर थिए तुर हाणे 3 लाख रुपया बसी भरियऊं ऐं छोकिरी पाण वारी तोबरो कल्लू खणी वञे असांखे कहिड़ो फ़ाइदो माना त रन बि वञे त रिली बि वञे अदावलू पैसा वञी खॾ में पवनि इज़त बचाए
बाक़ी ॻाल्हि ॿुधो, कल्लूअ खे मां छोकिरी कोन ॾींदसि। अती इज़त अचणी वञणी शइ आहे, बसि रुगो बेइज़ती बरक़रार हूंदी। जे पैसा विया न कॾहिं बि वापसि कोन वरंदा। अती शायदि तोखे ख़बर न आहे, तूं ऐं चरी मूं जहिड़ा कमीणा पैसनि हुजण करे पंहिंजो माण्ह खे मोतबर पिया सॾाइनि। मोतबर असुल में त अहमियत आहे ई पैसे। माण्हू वीचारणे जी कहिड़ी हैसियत, टके धड़ीअ पे था माण्हू विकामजनि। माण्हू पैसा भली कमाए, पोइ कहिड़े बि तरीक़े सां कमाए। चवें त तूं बि सच थो, पर ज़माने सां बि त मुंहुं ॾियणो आहे न। कादन 2 लख घुरिया आहिनि, पर मां सम्झां थी लख खन में राज़ी थी वेंदो। पैसा पोइ मां कल्लूअ में कढी वेंदसि। तूं पैसनि जो फिक्र ई न कर। फ़िलहाल छोकिरी घर आणियो। ऐं त तूं बि नांगल खाधल। ठीकु आहे, मां वञी थो कादन सां। अदा जे लख ते राज़ी न थिए त 2 लख जो डटो ॾेसि। उधर जी का माउ मुइया छा, हूअं बि तोखे ख़बर आहे सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी। हा ठीकु आहे, ठीकु आहे। और चाची सुरीली ये त ख़बर है, ये रोई थी या गाई थी? रे बागा मां रोआ थी। अला तुझे रोण में सफ़ा सुरा। दे ख़बर है मंगनारे थी जा। न मां मंगनार जी धी न आहियां, इहो त नाले जो असर आहे। पर तूं घणी मूंसां मश्किरी न कर, मां त पंहिंजी क़िस्मत थी रोयां। कूड़ न गला तू खट ते पी रोई। ॾिस सॼी खट पुसाए छॾी अथई। इहो मोह कलू मुंहिंजे मथां पाज थो हाणे। लालू इन मोह खे सम्झाए, चईसि धी जॾहिं सां शादी न कर, माण्हू खिलंदई। मासी सुरीली तू फिक्र न कर, जेसि ताईं मां जेरो आहियां या शादी कोन थींदी। अदा लालू शादी जी उम्र मुंहिंजी आहे या बाबा जी? पावली शादी जी उम्र त मुंहिंजी बा तुंहिंजी बा, बाक़ी माणे बढ़िया जायो ख्वार थिया अथई। पोइ बाबा खे सम्झाए न। मां वियोसि तुंहिंजे पीउ खे सम्झाइण त चाचा कल्लू या शादी न थींदी, पर पिणे रहंदो मूंखे सम्झाइजनि। लालू हिम्मत न हार, सचारनि ते अहिड़ियूं महलूं ईंदियूं आहिनि। पहली मुड़स थी मुड़स। तूं त मुंहिंजी सस आहीं, मां तुंहिंजो मुड़स कीअं थियां? अञा पावली चवे त ठीकु आहे। ए हे मुआ तूं भाड़ियो आहीं, तूं भाड़ियो ई ठीकु आहीं। उथ चोरी ताली अंदर रो, धन जे अॻियां रोइण अखियुनि जो ज़्यान आहे। अरे रोए थी वञ जल्दी रोए बि कमाल जानी। मालू के वण बस जी फेरी थी तई, जी एम थी तई या सी थी थी या सेट थी तई पातो कड़ी बीमारी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां खट ते वेही सघां थो? बाबा सां अॼुकल्ह खटुनि सां जानवरनि खे ॿधणु छॾे ॾिनो। ख़ैर तूं आयो ई त वे, पर ख़्याल सां बाबा हीअ खट लोह जे तारुनि सां न पर मुंझ जे वणनि सां वाड़ियल आहे। अदा वली दादा मां माण्हू आहियां, हाथीअ जो बचड़ो न आहियां। अदा ॻाल्हि त साॻी आहे, ख़बर त कोन थी पए त कहिड़ी काॾां अथई बूथ काॾां अथई। बस कुराड़ी कमहर कयो। हेॾे त बुथाड़ी कर, कंहिंखे थो चईं पियो कुराड़ी? तोखे थो चवां कुराड़ी, तोखे। मां तुंहिंजी धी चिलकड़ी सां शादी करण आयो आहियां, उन जी तारीख़ वठण आयो आहियां। माना त हाणे तूं असां सां मिट्रीअ सां गॾु बेइज़ती बि कंदे। कुराड़ी थो चए, इहा कार तो ॾिनी कीअं? तुंहिंजी उमिरि खे ॾिसी कुराड़ी थो चवां। तूं 14 सालनि जी चूज़ड़ी कोन ही। वरी कुराड़ी, शर्म कोन थो चई पियो? पाण खे नंढड़ो ॿारड़ो थो सम्झे पियो, 16 सालनि जो आहे ना सुकड़ा। वालू के वणे न वणे, पर विचा गिरह ज़रूर खणे। छॾ बंदा, हाली सेठाणी राज़ी थिए। छो बंदा अचणा बंद कर। न फकीर काॾे निकिरी पियो आहीं? हल थाणे ते साहब घुरायो अथई। साहब खे चए त कंहिं ॿिए हंधि प्रोग्राम रखे, थाणे में मां कान हलंदसि। प्रोग्राम? कहिड़ो प्रोग्राम? या त नंढड़े जी बुकी हूंदसि, या त साहब जी 55 सालगिरह हूंदसि, या त वरी तोरूं हूंदसि पुटनि जूं। बुकियूं कोन आहिनि, असल में तुंहिंजूं बुकियूं भञण लाइ थाणे ते वठी था हलूं। छो सिपाही, मुंहिंजी बुकियुनि मां बीमारनि जे लाइ चटणियूं ठाहींदो छा? तो ते सेठ धनु दाई थियो आहे, तो धनुअ जो नालो इस्तेमाल करे कांडेरे खां 5 मण भाॼी धकी आहे। इहो कांडेरो कूड़ो आहे, मूं ते इल्ज़ाम ई बोता नथो हणे। मो तूं थाणे ते हल ऐं साहब खे सच हली ॿुधा। थाणे ते कोन हलंदसि,
न त तव्हां मूंखां उहे बि गुनाह क़बूल कराईंदो जेके मां हाणे करण वारी हां। मतलब त इज्जत सां कोन हलंदे सिपाही सुमर अरे करी थी लॻे सोगो ओदी भेण खणी मूंखे माफ़ बि कर। ते तूं भाणी खणी छॾीसि बसि जेके थी वठी खखर आंगुर चुंबड़ियो वॼी छॾीसि वीचारे खे। चुप तूं विच में न ॻाल्हाए। हिकिड़ो वणे न ॿियो वरी विच वग़ैरह खणे चिलकणी मुंहिंजी धीउ आहे मां कोन ॾींदीसांसि संग। छो ॾियांसि को मूंखे लाणू ताईं छा? छो न मूंखे संग ॾींदो? तव्हांखे चिलकणी जो संग ॾियणो पवंदो। मूं शर्त में चिलकणी खटी आहे तो खेरियात में मूंखे कोन था ॾियो न वरी मूं ते थोरो था कयो। अॼु मां तारीख़ वठी पोइ वेंदुसि ईअं कतई कोन वेंदुसि। शर्त वलूअ रखी आहे मां न ऐं चिलकणी मुंहिंजी धीउ आहे वलूअ जी न। चएसि वलूअ खे त ॾेई पंहिंजी धीउ ॼणे। भलू मां कतई कोन छॾींदुसि मां संग वठंदोसांव। संग तुंहिंजो आहे बाबा तूं घबराई छो थो? अरे तूं हरू भरू जो सेठाणीअ खे चेड़ाए छॾियो त मां छा कयां? यार तूं त को सफ़ा चरियो हुई जॾहिं सेठाणीअ जी चिड़ लहे त तारीख़ वठी वञा सां लाला कहे सघां। पोइ सेठियाणी जी चिड़ कॾहिं लहंदी? सेठाणीअ जी चिड़ लहंदी आहे नोटनि सां। 50,000 रुपया ॾिस केॾी चिड़ लहे। खणी आयो आहे पैसा मूंखे ख़बर ही सेठियाणी जी बि। ए वठ सेठियाणी पूरा 50,000 अथई। हाणे त बसि न हाणे त दिलि ठरी अथई न। हाणे मथां चिलकणियो संग मूंखे न जी। चङो चङो ठीकु आहे ठीकु आहे। पोइ तारीख़ ॾे न। चंड जे 14 तारीख़ ॼञ वठी अचिजांइ। हा हा मूंखे क़बूल आहे। हेॾे 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 यार मोटाई वेंदे छा? ॿी बि खपई त जाए। ठीकु आहे ठीकु आहे। इनखे चइबो आहे CHPLS। वरी इहो छा आहे अदा? इन जो मतिलबु आहे चापलूसी। अञा के तशरीह माना चाप तू लूसी मां वेठो आहे। मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई। चिकड़ी किथे औकात न पाण ॿिन्ही खे मारे त कोन छॾींदो। मिठल कादन वॾो पिशनी आहे इन ते एतबार न कजांइ। ॿाहिरां जेतो घेरती आहे न पर अंदर जी ख़बर कान्हे का। अल्लाह हा अल्लाह घेर त कॾहिं कॾहिं ईंदी अथसि पर जॾहिं बि ईंदी अथसि न ज़ोर सां ईंदी अथसि। ऐं जेॾी ज़ोर सां ईंदी अथसि न त पोइ सिधो झंग ॾे हलियो वेंदो आहे। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका हिन जी माना असांजी ज़िंदगी प्लास्टिक जी थैलीअ वांगुरु आहे केॾी महिल बि फाटी सघे थी। फ़िलहाल त क़ैद में आहे पोइ ॾिसजे त छा थो थिए। पाण खे हितां भॼणु घुरिजे। मूंखे अञा मरण जो कोई शौक़ु कोन्हे। हा हा मिठल हल था हलूं। कीअं हलूं? ॿाहिरि जो कादू आहे न पिस्तौल खयो बीठो आहे। का तरकीब सोच। ये मायूं मकर कंदियूं आहिनि न इहो सोच न। कहिड़ा मकर कयां? मूंखे कहिड़ी ख़बर आहे त मायूं कहिड़ा मकर कंदियूं आहिनि। मुंहिंजी त अञा शादीअ जा कोन थिया। जेकॾहिं इहे लक्षण हूंदई न त शादी करे बि कोन सघंदी। पोइ मां छा कयां? इहा ई त ख़राबी अथई तो कुझु करे ई कोन थो। बस मां कुझु ॿुधण लाइ तयारु न आहियां। बसि कुझु सोच त निकिरूं था। पर कीअं? इहा त ख़बर मूंखे बि कोन्हे त निकिरबो कीअं। कुझु सोचूं था। हा हा सोचे वठो सोचे वठो। ईअं सोचबो आहे। अरे पिता कल्लूअ साड़े छॾिया पिता। अरे मां त तॾे ते आयल कुतनि जी बि इज़त कंदो आहियां। तव्हां त वरी बि माण्हुनि जी शिकिल में आहियो। चङो चङो ये नासू इहा मोटरसाइकिल छो हलाईंदा? पितल मुड़ी वञ बाबा। इहो बात त या सेनी मां टिकेट वारी दरी मुड़ी वञ पितल बा मुड़ी। ये अकेले गप में पिलो वाह पुछवा। अरे बस न थो करे निमक बूथ में अथई कोन।
या फ़क़ीरनि जा ॿार भूंडो ॾे भॼी विया इहो चर्चो कई आहे खिलूं लो कंहिंखे वणे न वणे विचां गिरहो ज़रूरु खणे कम जी ॻाल्हि कयो वेठा ॾंद था पिया कढो असल ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी इज़त चिलकणी असांजी ॼाण में आहे मालिक 3 लख था घुरनि असां 2 लख ॾींदासीं जे 2 लख ॾीं त राति चिलकणी तो वटि हूंदी गॾो गॾु मिटल बि गिरेवी में मिलंदी जेकॾहिं क़बूल अथई त ठीकु आहे न त कल्ह असांखे 4 लख ॾींदो यार 2 लख रुपया वॾी रक़म आहे तुंहिंजी इज़त खां मथे न आहे यार पूरो 1 लख रुपया कड़क नोट खुशबूदार चई त ॾियां जे ठीकु त ठीकु न त वरी सौदो आहे रज़ा जो रज़ा खे विच में न आण सौदो असांजे विच में थियल आहे रज़ा सां मुंहिंजो जहिड़ो थियल आहे आख़िरी ॻाल्हि बसि 1.5 लख रुपया ॾींदोसां खणी आ छोकिरी किथे आहे छोकिरी सुबुह जो असांजे घरां वठी वञा तव्हां वियो त मां पैसा खणी थो अचां तकिड़ो वञ वाह पुट मोटड़े जी परवाह न आहे पैसो खपे पैसो अरे मुंहिंजी बंदूक जी हथ माथी वञे तुंहिंजो दोरो बची वियो चिलकड़ी वञे थी हथनि मां अई घोड़ा पराओ सासी तो मरे मता माई मरी न पवे खून न गिची में पजी वने दर तो खोलिया नंढो न हट जाई हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका इसके दी फिरे चिलकड़ी मारो कर भज न भजो बुरका त खणो ता तूं अच मुझे पोया निको निको ए लाली पन्नी त ताजी ॾाढी भली थी पई आ जॾहिं न वलू वटि हुई त सफ़ा हुई छा चवंदा आहिनि हिन खे कलर हुई अम्मा ओडी महिल त चई पई बनी न वठो रोई पई पिटी पई पर हाणे न रोई जाई महिरबानी कजई तू रोई थी ना मां सफ़ा पाठ जी डाणी थी लगी हाँ मां माठ करे वहंदी कर रोई थी त हां दी फाड़ी कीअं माठ कयां जी थो जले तुंजो जी की तो चले अम्मा भाई त बरे न थी हूं भी मुल्क में गैस जो बुरान लगो पियो आहे पावली अंदर थो सड़े तॾहिं रोंदी आहियां अम्मा असां छा कयूं तुंजे अंदर जी बाय असां का कान ठरंदी थदो पानी पी छड हाँ मुंहिंजी चाची मासी मुंहिंजी सस हे छोकिरियूं तोखे सही थी चवनि बाबा तूं हेॾे अंदर घर में थी रही हेॾा कुता उन्हनि था कनि आऊ मां आयुसि न सम्झी वियुसि तोखे तकलीफ़ आहे या बा रोंदी ने आज़ार खाया त कल्लू चिलकड़ीअ सां शादी जी तारीख़ ॿधी छॾी आ हुन ॿधी छॾी आहे न मां छोड़ी थो अचांसि इन में रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे अय्यप्पा मुंहिंजी बर्बादी जी तारीख़ ॿधिजी वई आहे चाची जेसि ताईं मां ज़िंदा आहियां न कल्लू ॿी शादी न कंदो सामान खे ॿाहिरि ॾेई छॾियांसि जेको चिलकड़ी लाइ वरितो अथसि सकड़ा डटा न ॾे कल्लू कोन मुड़ंदो ओ चाची कसम थी पजे में चुच न खिंजो माट करे वेठी कर आधी पाड़ी ठीकु आहे जेकर कल्लू ॿी शादी कई त को कोन कंदो मुंहिंजो तोसां वचन आहे शादी कई पिस्तौल ॾेखारींदोमांसि डिशम ॿियो ओ त ठीकु आहे हाणे हिकु तूं तक जी घरल खाम खां वरी अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी वरी रोंदी वञ छोकिरियुनि खे वठी अच ससु मुंहिंजी आहे दिलि जी हेतिरी हे पाणी जो नंढड़ो फूकड़ो थियल बोल उन वांगुरु दिलि अथसि बसि रुगो ॻाल्हि थींदी न का कजे वाच पटियो पियो अथसि रुगो थी ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।